अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ त दोस्तों कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा कयो, जीअं असांखे ख़बर पए त तव्हांखे असांजे रिव्यू वणनि था ऐं असां जेका तव्हांखे ॼाण ॾींदा आहियूं त उन मां तव्हां मुतमिन आहियो दोस्तों। जी दोस्तों, तव्हां ॾिसंदा नेक्स्ट एपिसोड में त नंढड़ो घोटु पंहिंजी वॾी कुंवार सां हाल ओरींदो ऐं चवंदो जेकर मां बि वॾो हुजां त तो जीअं मां तुंहिंजो घूंघट मथे कयां ऐं हज़ारे ख़ुशियूं मुंहिंजी दिलि में बि आहिनि, पर तूं मूंखां वॾी आहीं त मां इहे ख़्वाब पूरा नथो करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों त मंठारा खे इहा ख़बर पवंदी त जेका राणीअ जी शादी ॿिए कंहिंसां थी वई त मंठारा जा ॿई पेर जेका निकिरी वेंदा ऐं हुनजे पेरनि सां ज़मीन हली वेंदी ऐं हुनजो कंधु वञी ज़मीन में लॻंदो ऐं हू सोचींदो त उहो आख़िर केरु आहे जंहिं हुन सां शादी कई आहे दोस्तों, जॾहिं त बालाजी ख़ान कंहिंसां हुनजी शादी न पियो करणु चाहे। ऐं ॿिए पासे मरियम जी जेका आहे त बेवसी ऐं पंहिंजी नियाणीअ लाइ तड़प ॾिसी बि बालाजी ख़ान खे रहम न ईंदो ऐं हुनखे चवंदो जेकॾहिं तूं सुख ऐं शांतीअ सां हिन घर में रहणु चाहीं त ठीकु आहे, न त तोखे बि मारे हिन ज़मीन में दफ़न कंदुमि। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त मल्हार जेल में आहे ऐं हुन सां पंहिंजो पीउ जॾहिं मिलणु वेंदो मल्हार सां त हू हुनखे चवंदो त तूं कहिड़े केस में बंदि आहियां, तोखे कहिड़े केस में खणी आई आहे आख़िर पुलिस। हू मल्हार चवंदो त मूंखे कहिड़ो केस न आहे, बसि इहो शक आहे त मूंखे सारंग ॿधायो आहे ऐं मल्हार जो जेको पूरो शक आहे जेको सारंग जे मथां आहे दोस्तों। त इहे एपिसोड तमामु बहितरीनु थियण वारो आहे। असां तव्हांखां वठंदासीं इजाज़त, वरी मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।